DHQ हॉस्पिटल जो नालो रिफर में तब्दील थियो आहे। मरीज़ पहुतो न आहे, रिफर लेटर निकितो न आहे, सिविल खणी वञो, प्राइवेट खणी वञो, लम्स खणी वञो, इलाज कोन्हे। अब छो न आहे? अब टाइम ओवर आहे। अब छाजो टाइम ओवर आहे? 22 करोड़ बजट रखंदड़ हॉस्पिटल आहे। MS हितां जो करप्ट आहे, चोर आहे। असीं मुसलसल 8 महीननि खां एहतजाज कयूं पिया। सिहत जी का बि सहूलियत कान्हे का। हिकिड़ी टेबलेट जेका आहे उहा बि अंदरां कोन थी मिले। 12 पर्ची लिखी राजन वठी थो। न एक्सरे आहे, न अल्ट्रासाउंड आहे, न एम्बुलेंस आहे। मरीज़ जेको एक्सीडेंट थिए थो, को एमरजेंसी में वञे थो त हुनखे इलाज करण बदिरां हुनखे रिफर करे हैदराबाद मोकिलियो थो वञे। हीउ हिकिड़ो रिफर सेंटर आहे। बाबा जॾहिं तव्हां हेॾी सारी अस्पताल खोली आहे त करोड़े रुपयनि जी बजट थी अचे। उहा बजट असां सरकार जेका अचे थी, असांजो पैसो आहे, असांजे टैक्स मां अचे थो। उहो पैसो हिते जेका अस्पताल जी मैनेजमेंट जेका वेठी आहे उहो करप्शन करे खाई थी वञे। नतीजे तौर पे का भी सहूलत काने का। मरीज बेचारा गरीब आवाम दरपदारा। हेल्थ मिनिस्टर का, DG हेल्थ का ही चूंटल नुमाइंदा कोटड़ी जा तव्हांखे माण्हुनि लाइ वोट ॾिनो त माण्हुनि खे सहूलियत ॾियो, तव्हांखे माण्हुनि लाइ वोट ॾिनो त माण्हुनि जा भरजला थियो, माण्हुनि जे दुख सुख में कमु अचो। ही जेको करप्ट चिरियल माण्हू ते विहारे वेठा आहियो अस्पताल जे अंदरि, ही तव्हां जेको खाटू पुटू ते वेठो आहे, तव्हांखे कमाए खाइणे थो। जेसि ताईं इन करप्ट माण्हू खे न ॾाढो तेसि ताईं इज्जतों से जारी रहंदी। पर यादि रखो तव्हांखे माण्हू चुनो आहे कोटड़ी आवाम जो मुतालबो तमाम सादो आहे। 22 करोड़ जी बजट आहे। 4 सालनि खां वठी मुक़रर आहे। ज़िले जो दर्जो मिलियल आहे अस्पताल खे। गरीब माण्हुनि खे दवा नथी मिले। जेको बि गरीब मिस्किन माण्हू वञे थो साइट जो इलाज करण, डॉक्टर हुनखे पर्ची लिखी था ॾियनि, वञो ॿाहिरियां दवा वठी अचो। फिलेजल सिरप ॾियण लाइ तयार न आहिनि, कब्ज़ जो सिरप ॾियण लाइ तयार न आहिनि, उल्टी जो सिरप ॾियण लाइ तयार न आहिनि, खंघि जो सिरप ॾियण लाइ तयार न आहिनि, शुगर वारे मरीज़ खे इंसुलिन ॾियण लाइ तयार न आहिनि। खाधो मयारी मरीज़नि खे नथो मिले। मुर्दे खाने में AC ऐं पखो कोन्हे को। जेको मुर्दो अचे थो उन जो पोस्टमार्टम जे लाइ सामान हैदराबाद मां लिखी था ॾियनि। यार 4 सालनि खां DMS मुक़रर आहे। हिन जा केरु पुछण छो नथो करे? खुदारा 4 सालनि जो 22 करोड़ रुपया सालाना बजट जो हिसाब किताब वरितो वञे। पाई जो जनरेटर न तालन गर्मी में पेट्रोल करप्शन वार चढ़ियल आहे। ही ज़ालिम MS वेठो आहे। हैदराबाद में बंगलो ठाहियो अथई, कासमाबाद में बंगलो ठाहियो अथई, हिन बजट मां लतीफाबाद में ठाहियो अथई। खुदारा हिन खां MS का हिसाब किताब वरितो वञे, ज़ालिम खे हटायो वञे। कैमरामैन दिलबर मीर सां गॾु बासत मल्हार, वॉइस न्यूज़, जामशोरो।